नाज़रीन, बॉर्डर फार्म में भरपासे जे शहरनि में भी हिंदू बिरादरी पारां ॾियारी जो ॾिणु जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। इन बारे सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे जानिब दिलवाणी। सॼी सिंध जीअं पूरे मुल्क जीअं अॼु हिंदू बिरादरी पंहिंजो जेको त्योहार आहे ॾियारी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। हिते जेको हिन वक़्तु बॉर्डर फार्म वेझो डिगू फार्म शहर आहे, उते बि जेके दुकान आहिनि उहे सजाया विया आहिनि ऐं हिंदू बिरादरी जेके आहिनि उहे मिठाइयूं वठी पंहिंजे जेके बिरादरियुनि में पंहिंजे जेके शहरियुनि खे दोस्तनि यारनि खे उहे खाराए रहिया आहिनि। ख़ुशी जो त्योहार आहे। इन हवाले सां असां सां गॾु अक़लियती बिरादरी जा माण्हू जेके आहिनि अॻवान गॾु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे प्यारे वतन पाकिस्तान में जेकी भी अक़लियती बिरादरी रहे थी, उनके जेतरी आज़ादी पाकिस्तान में आए एतरी शायद कंहिं ॿिए मुल्क में न हुजे। हिते ईद हुजे या त्यौहार हुजे, अक़लियत जो हुजे या मुसलमाननि जो हुजे, असां जज़्बे सां इज़त सां हिक ॿिए खे मिठाइयूं ॾियूं था, हिक ॿिए खे भांकर पाए मिलूं था, हिक ॿिए जे ख़ुशियुनि गमियुनि में शरीक थियूं था। जेके अॼु रामचंद्र जेको जंग खटे आयो उनजी ख़ुशी में असांजी ॾियारी आहे, जेके सिंगारा विया दुकान घर ॿिया टिया सभु सिंगारा विया आहिनि, जंहिंमें रामचंद्र जी ख़ुशी में ग़रीब ऐं असांजा मुस्लमान भाइर गॾु असीं ईद सां गॾु हुजूं था, ॾियारी सां गॾु हुजूं था, कुले कुले सां गॾु हुजूं था। इन ख़ुशी में होटलनि ते ॿिनि ते असां मिठाइयूं विरायूं था, घरनि में विरायूं था, असां भाइर आहियूं। श्री रामचंद्र जॾहिं ज़ुल्म ऐं दहशत जो जॾहिं उतां जंग खटी वापसि आयो, हुनजी ख़ुशी में त पहिरीं जेको असीं ॾियारी मल्हाईंदा आहियूं, घर घर रोशन कंदा आहियूं, दुकानूं सजाईंदा आहियूं, उनजी ख़ुशी में असां दिवाली मल्हाईंदा आहियूं। इहा ॿी ॻाल्हि इहा त हींअर अफ़रा तफ़री जो दौरु हले पियो। हिन डुगू जे शहर में जेको असीं जेको आहे प्यार ऐं अमन सां रहूं था। ही मुसलमान भाइर बि असां सां गॾु आहिनि, असीं बि उन्हनि खे मिठाइयूं ॾियूं था, हू बि असांखे मिठाइयूं ॾियनि था ऐं इन जेको आहे जोश ऐं जज़्बे सां जेको असीं ॾियारी मल्हायूं। आलम इंसान ते असां ईद मल्हायूं था, हिक ॿिए खे मिठाइयूं ॾियूं था, ईद जा बाकुर। असां सभु ॻाल्हि में आज़ादु आहियूं। हिन सिंध खे अलाह साईं दुश्मन जी नज़र खां बचाए ऐं असां हिन सिंधड़ी में ख़ासि करके असां उमरकोट में मारू माण्हू आहियूं, मारवी जी मुल्क जा माण्हू आहियूं। उनजो ज़िंदा सबूत आहे। मिसकिननि जी ईद आहे, पर सभ खां वधीक ख़र्च हिन ईद में थिए थो। तव्हां हिते हिंदू भाइरनि जेको आहे उन्हनि जो ॻाल्हि वीचार ॿुधा, जंहिंजो चवणु आहे त हीअ सिंध जेका अमन जी धरती आहे, हिते सभु जेके हिंदू मुसलमान सभु भाइर थी रहनि था। उन्हनि जूं जेके ईदूं आहिनि उन्हनि में असीं शरीक थींदा आहियूं। असांजूं जेके ईदूं आहिनि उते असां शरीक थींदा आहियूं। हिते तव्हां मुंहिंजे ॾिसो त जेके हिंदू भाइर आहिनि उहे मुसलमान भाइरनि खे ॿिए पंहिंजी बिरादरी खे मिठाइयूं तक़सीम करे रहिया आहिनि। इन ख़ुशी जे मौक़े ते तमामु हिकिड़ो जोश ऐं जज़्बो आहे। जी